जिले काउंसिल चेयरमैन हाजी खान महर पारां मुंबई जे माड़ी जे यूसी बेरड़ी ऐं लबाणा में 14 तरक्याती स्कीमुनि जो इफ्तिताह कयो वियो। इन मौक़े ते म्यूनिसिपल कमेटी घोटके जो चेयरमैन असगर शाह जीलानी, जिले काउंसिल जो मेंबर चौधरी लियाकत आराई, चौधरी तोकीर आराई, भगन कलाती, उम्मीद अली चाचड़, जाम दिलावर लखण, मौला बख्श महर ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। इफ्तिताह तकरीबन ख़िताब में साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे जिले चेयरमैन हाजी खान महर चयो त जिले काउंसिल जी बजट घटि आहे, पर उन बावजूद जिले जे 5 ई तालुकनि में तरक्याती कम कराया आहिनि। हुन चयो त यूसी बेरड़े ऐं लबाणा में ज़रूरत मूजिबि 1.5 करोड़ माले जा कम कराया आहिनि। हुन चयो त अवाम सां असांजो भरपूर इतमाद आहे, इदारा गॾिजी अवाम जी ख़िदमत कनि, असांजी घुर्ज घोटकी जो भलो करण वारी आहे। हितां जी आवाम असां ते भरपूर एतमाद कयो आहे। छा उन जा बुनियादी मसला हुया। असांखे डिस्ट्रिक्ट काउंसिल खे वॾा फंड नाहिनि मिलिया, को वॾी हिकिड़ी शहर लिमिटेड आहे। तव्हां अंदाज़ो कयो त हिकिड़ो असांखे हिकिड़ी यूसी में असां पंहिंजा जेके कम कराया आहिनि उनजी हाणे हिन ॿिनि यूनियन काउंसिल जी तादाद जेका आहे उहा आहे अराउंड तक़रीबन 1.5 करोड़ खनि जा असां कम कराया आहिनि। जेके माण्हुनि जी ज़रूरत मुताबिक़ आहिनि, जेका माण्हुनि डिमांड कई, असांजे काउंसलर्स वञी करे हर ॻोठ जूं घटियूं घुमियूं, उते जेके जेके माण्हुनि सां मुलाक़ात कयूं, जेके उन जा बुनियादी मसला हुया उन्हनि असांखे काउंसिल में आंदा, उते काउंसिल में पास थिया उहे मसला, और अलहमदुलिल्लाह अॼु माण्हू जेके रिलीफ आहिनि उन इनिशिएटिव जो फ़ाइदो वठनि था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।